अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो तकरार ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। इंशाअल्लाह हूअ अंग्रेजी रात अची वेंदो तव्हां वटि ऐं उन एपिसोड में असद कुरैशी जो बि सीन अची वेंदो ऐं असद कुरैशी वॾेरो हूंदो ऐं उन जो डायलॉग इहो हूंदो त सॼण कोई दुश्मन हर कोई ऐं उहो हाणे वॾेरो थींदो तकरार ड्रामे में ऐं हू मूसा ऐं मीर ऐं बावल खान जो साथ ॾींदो। पोइ वरी नवाब खान सां झगड़ो कंदो सिधो ऐं इन वॾेरे सां हथ मिलाइण लाइ मूसा राज़ी थी वेंदो ऐं मूसा असद कुरैशी सां ठाव करे मतिलबु शेर अली सां ठाव करे पोइ वरी नवाब खान खे टांडा ॾींदा ऐं शेर अली बावल खान खे मञाइण लाइ राज़ी थी वेंदो ऐं पोइ बावल खान ऐं शेर अली ऐं मूसा पाण में ठही वेंदा। पोइ कंदा रहियसि नवाब खान सां मुक़ाबिलो। पोइ थींदो तकरार ड्रामे में मज़ो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।